माण्हुनि जी मालिकी कयो ऐं सिंधी माण्हुनि जी वारसी कयो। सभु निकिरी पियो। धरती तव्हांजी आहे, धरतीअ जा मालिक ऐं वारिस तव्हां आहियो। राति जॾहिं खेरपुर नाथन शाह जो हिकु वीडियो जॾहिं फेसबुक ते हलियो, उन में जेको मंज़र हुयो उहो मंज़र ॾिसी सघिजे थो, क़यामत जहिड़ो मंज़र हुयो। पर सॼी सिंध हिन वक़्तु क़यामत जहिड़े ॾेख ॾेई रही आहे। सॼी ॻोठनि जा ॻोठ वीरान लॻा पिया आहिनि, शहरनि जा शहर तबाह लॻा पिया आहिनि, फसल माण्हुनि जा तबाह थी विया, माण्हुनि जा घर टही पिया, माण्हू पंहिंजा घर छॾे बेघर लॻा पिया आहिनि। उन्हनि माण्हुनि ताईं गवर्नमेंट का सहूलियत कोन थी पुॼाए, न उन्हनि खे खेमा ॾिना था वञनि। असां GSN क़ौमी महाज तरफ़ां पंहिंजे मारूअड़नि जी जीअं शहीद बाबा मालकी कंदो हुयो, उअं ई निकिता आहियूं। जेतिरो असां खां थी सघंदो असां सभु क़ौमी कारकुन, असां सभिनी सियासी कारकुननि खे इहा अपील कंदासीं। पोइ केरु कहिड़ी बि पार्टीअ सां तालुक़ रखे थो, केरु कहिड़े बि फ़िरके सां तालुक़ रखे थो, पंहिंजे धरतीअ जे मालिकनि जी वारसी कयो ऐं मालिकी कयो, त जीअं हुननि खे इहा हुननि जा घर ड्राही विया आहिनि, हुननि जो सभु कुझु तबाह थी वियो आहे। हू अची घरनि वारा माण्हू हिकिड़े पटनि ते वेठा आहिनि अची, इहा तमामु दुख जहिड़ी ॻाल्हि आहे। गवर्नमेंट जो कमु आहे त पंहिंजे मारूअड़नि जी मालिकी कनि, पर गवर्नमेंट जा हुकुमरान सिंधी माण्हुनि जी मालिकी त कोन था कनि। पर जेको राशन आहे, राशन असां हिते आया आहियूं, ही खेरपुर नाथन शाह जा जेके दोस्त आहिनि असां सां हिते मिलिया आहिनि, जेके हिते आया आहिनि खेरपुर नाथन शाह मां, असां हिते हिननि सां मिली असांखे तमामु ॾाढो दुख थियो आहे। असां उन्हनि सां गॾु हिते बीठा आहियूं। असां सॼी सिंध में निकिरंदासीं, सॼी सिंध जे मारूअड़नि जी आवाज़ पहुचाईंदासीं त जीअं पंहिंजे धरतीअ जे मालिकनि जी वारसी कई वञे। कीअं त ॾिसो कराचीअ में सिंधियुनि खे रोके पियो वञे। कराची सिंध जो राजधानी वारो शहर आहे, उन में अफ़गानी ऐं जेके ॿिया धर्मी जेके बंगाली आहिनि उहे रुकावट पिया कनि त कराची में सिंधी न अचनि। छा कराची सिंधियुनि जी आहे? छो रोके पियो वञे? कराचीअ जा मालिक ऐं वारिस सिंधी आहिनि, ॿियो केरु बि कोन्हे। असांजे जॾहिं ॿियनि हंधनि जा माण्हू पंहिंजे शहरनि मां निकिरनि था त उन्हनि खे असांजे शहरनि में पनाह ॾिनी थी वञे, पर असांजी धरतीअ जा मालिक ऐं वारिस पंहिंजे शहर में घरनि वारा माण्हू को ईअं कब्ज़े खोर या को अहिड़े क़िस्म वारा माण्हू न आहिनि। सिंधी माण्हू मोहबत ऐं प्यार अमन वारा माण्हू आहिनि, जिन ॿाहिरियनि आयलनि माण्हुनि खे बि हिते पनाह ॾिनी ऐं उन्हनि खे हिते रहायो। पर असां सिंधी माण्हुनि जेके पंहिंजी धरतीअ जा मालिक ऐं वारिस आहिनि, कश्मीर खां कराचीअ ताईं सॼी सिंध ॿुॾी चुकी आहे। सॼी सिंध जा माण्हू बेघर थी चुका आहिनि। उहे माण्हू जॾहिं बि इहा आस रखी पंहिंजे शहर कराची अचनि था त उन्हनि खे रोकियो थो वञे। असां गवर्नमेंट खे चवंदासीं त उन्हनि मारूअड़नि जी मालिकी कनि ऐं वारसी कनि। इहे ई माण्हू तव्हांखे वोट ॾेई इक़्तिदार ते आणनि था। अॼु जॾहिं उहे माण्हू ॾुखी महल में आहिनि त तव्हां उन्हनि माण्हुनि खे ईअं छॾियूं वेठा आहियो। इहा बिल्कुलु नाइंसाफ़ी आहे। सिंध जा माण्हू अखियूं पटिनि त जीअं पंहिंजे धरतीअ जी मालिकी ऐं वारसी करे सघनि।
राशन हो रहा था पूरा शुक्र बहुत मुतासर अचनि बाबा खणी आया आहियूं सभु तव्हां उहो असां चऊं था दोस्तनि खे हाज़िर बाबा हाज़िर मुंहिंजा बाबा वॾो चई थो वञे तव्हांजो माण्हू आहियो न न न हे दोस्त हे तव्हां असांजा ज़िले जा उहिदेदार आहिनि हे तव्हां सां गॾु बीठा आहिनि नंबर वठी छॾियो न वॾो चई थो छॾे न सर ज़ुल्फ़कार गाॾी पियो ॻाल्हायां जो रागू आहियां हिते असुल ख़ैफ़ नाथन जा जो हींअर जीअं हिते वेठो आहियां मुंहिंजा मिट नज़ीरनि खे तकलीफ़ थी जेका मूंखां बर्दाश्त न थी ऐं ग़रीब आहियां मज़ूर आहे हिते सभिनी खे ख़बर आहे न त तव्हीं मूं वटि जो मुंहिंजो जेको हाल आहे साईं मुंहिंजा बचा आहियो ऐं तव्हांजो बचो आहियां तव्हांखे ॾुखी वक़्तु कोन छॾींदुमि पोइ जहिड़ो मुंहिंजो हाल हो भाउ इनायत मूंसां तमामु सुठी हेल्प कई मूंखे गाॾियूं करे ॾिनी तव्हां हिमायत मूं भंजा तव्हां कढाया नंढा बचा मुंहिंजे घर मुंहिंजे घर में मुंहिंजे घर जेको हाल आहे हिते का बि हिमायत संगत के तौर पर लाइन ठाहियो बाबा रश के मुतासिर वे लेन ठाहे दई अचो को व्यवस्था लाइन व्यवस्था हमको लाइन बास छोड़ न कने थोड़ा परे दोस्तों जिसकम चेयरमैन मोहतरम सलाम खान कुरैशी बाबा है भेजा थी करे ना बाबा मेरा गवर्नमेंट का लाइन था और जावे तो दादी जावे 100 रुपए बाबा जाम किलो 33 किलो यार बाबा होता फिर फिर ये नहीं होता चंदो मोहम्मद चाचा ने दिया बाबा
थोड़ा पैसा करने बात थोड़ा